जो गोठवे जो मंगरजी पुलिस स्टाफ वट कायम पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो करे हथियारबंदन पुलिस पिक्ट के बाहि ॾेई छॾे साड़ियो आहे। इतला ते पुलिस रवाने थी वई। नाज़िर अहम ब्रेकिंग न्यूज़ ते असां शेयर कयूं पिया पीर जो गोठ खां। पीर जो गोठ वेझो मंगरजी पुलिस स्टाफ वट पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो करे पुलिस पिक्ट के बाहि ॾेई साड़े छॾियो। इतला ते पुलिस रवाने थी वई आहे। नाज़िर अहम ख़बर ते असां शेयर कयूं पिया पीर जो गोठ वेझो मंगरजी पुलिस स्टाफ वट कायम पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो कियो आहे। पुलिस पिक्ट के बाहि ॾेई साड़े छॾियो। इतला ते पुलिस रवाने थी वई आहे। नाज़िर अहम ख़बर ते असां शेयर कयूं पिया पीर जो गोठ खां। पीर जो गोठ वेझो मंगरजी पुलिस स्टाफ वट पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो कियो आहे। हथियारबंदन पुलिस पिक्ट के बाहि ॾेई साड़े छॾियो। इतला ते पुलिस रवाने थी वई आहे। पीर जो गोठ वेझो मंगरजी पुलिस स्टाफ वट कायम पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो करे पुलिस पिक्ट के बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। इतला ते पुलिस रवाने थी वई आहे। नाज़िर अहम ख़बर असां शेयर कयूं पिया पीर जो गोठ वेझो मंगरजी पुलिस स्टाफ वट कायम पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो कियो आहे। हथियारबंदन पुलिस पिक्ट के बाहि ॾेई साड़े छॾियो। इतला ते पुलिस रवाने थी वई आहे। इन वारे सां तफ़सील सां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सईद चनो सां। जी सईद अपडेट कजो इन हवाले सां। नाज़िर अपडेट कयूं पिया पीर जो गोठ वेझो मंगरजी पुलिस स्टाफ वट कायम पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो कियो आहे। हथियारबंदन पुलिस पिक्ट के बाहि ॾेई साड़े छॾियो। इतला ते पुलिस रवाने थी वई। अहम ख़बर नाज़िर ते असां शेयर कयूं पिया पीर जो गोठ वेझो मंगरजी पुलिस स्टाफ वट कायम पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो कियो आहे। हथियारबंदन पुलिस पिक्ट के बाहि ॾेई साड़े छॾियो। इतला ते पुलिस रवाने थी वई। नाज़िर अहम ख़बर ते असां शेयर कयूं पिया पीर जो गोठ वेझो मंगरजी पुलिस स्टाफ वट कायम पुलिस पिक्ट ते हथियारबंदन हमलो कियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सईद चनो खां। जी सईद अपडेट कजो। जी मां के ॿुधाईंदो पीर जो गोठ भरिसां मंगरजी पुल जिते पुलिस पारां पिकेट कायम थियल हुई जेका पुलिस जेको आहे कायम थियल पिकेट ई कुझु 15 ॾींहं पहिरियां जेको साईं ॾिनो नारे जो जेको मारिजी वियो कचे जे इलाइक़े जो हुयो उहो मारिजी वियो। उन खां पोइ जेको पुलिस जेके कचे में मुकमल तौर जेके बि पिकेटूं लॻल पुलिस जेको पंहिंजे ख़ौफ़ में जेका पिकेटूं ख़ाली करे हली वई हुई जेका पुलिस अवाम जो तहफ़ुज़ करण लाइ पिकेटूं क़ाइमु कयूं पर उहो पुलिस पाण बचाइण लाइ जेके बि कचे तरफ़ पिकेटूं क़ाइमु कयल हुयूं उहे मुकमल जेके बि ख़ाली करे वई हुई। अॼु राति जेको आहे सुबुह सवेर महिल जेका पुलिस पिकेट क़ाइमु थियल मंगरजी पुल उहे अलॻि हथियारबंद ॿुधाया था जेके पिकेट खे बाहि ॾेई मुकमल तौर ते तबाह करे विया आहिनि। जॾहिं असां SHO फरीदकोट सां राब्तो थियो आहे हुन चयो त जेका पिकेट खे बाहि ॾिनी वई आहे उनजी जांच करे रहिया आहियूं। जेका असांजी नर्सरी आहे उहा वॾे तइदाद में जेको आहे कचे जी तरफ़ रवानी थी पई आहे। ऐं ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां जेको साईं में जेको नारे जो मारिजी वियो हुनजे हवाले सां उनजो जेको पीउ अहमद नारे जो जेको आहे उहा धमकी ॾिनी पुलिस खे त जेका पुलिस जो को बि वास्तो न वञे असांजो जेको दुश्मन में मारिजी वियो आहे साईं ॾिनो जेको मारिजी वियो उन खां पोइ पुलिस उन राति में जेके बि तव्हांजी पिकेटूं क़ाइमु कयूं अॼु बि जेको आहे उहे पिकेटूं जेके ख़ाली पियूं आहिनि कुझु जेको आहे धाड़ेनि पारां तबाह कयूं वियूं आहिनि ऐं जेको जेके रहनि था आवाम रहे थो उनखे को बि तहफ़ुज़ फराहम न आहे। ऐं जेको हिते बि रोज़ ॾींहुं राति जो हुजे या ॾींहुं हुजे जेको ॾोहनि जा वारदातूं मामूल थी वयूं आहिनि हितां जूं। जी वॾी महिरबानी सईद इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।